नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। कंदकोट का ख़बर ॾिनाऊं। सॼे मुल्क जीअं कंदकोट में करप्शन जे ख़ात्मे जो आलमी ॾींहुं मल्हायो वियो। इन मौक़े ते डिप्टी कमिश्नर ऑफिस ऐं एंटी करप्शन ऑफिस पारां करप्शन खां पाक पाकिस्तान अज़म तहत डिप्टी कमिश्नर ऑफिस खां घंटा घर ताईं रैली कढी वई। रैली खे डिप्टी कमिश्नर ऑफिस खां अहमद खोसो ऐं एसी कंदकोट अलादीनो काका ऐं एंटी करप्शन पारां इंस्पेक्टर सनाउल्लाह अहमान रैली खे ख़िताब कंदे चयो त रिश्वत ऐं करप्शन मुआशरे लाइ हिकु ज़हर आहे, जंहिंजो ख़ात्मो ज़रूरी आहे। मुल्क खे मुआशी ऐं समाजी तरक्की जो राज़ करप्शन खां पाक मुआशरो आहे। इन लाइ असां सभिनी गॾिजी रिश्वत ऐं करप्शन खे ख़त्म करे सघूं था। सभिनी ऑफिसर पंहिंजा फ़र्ज़ ईमानदारी सां सर अंजाम ॾियनि। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।